ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत सआदत वारे ॾियारे जे मौक़े ते आलम इस्लाम जिया जामशोर ज़िले जे हेडक्वार्टर शहर कोटड़ीअ में बि जेके से रैलियूं कढियूं पियूं वञनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटड़ीअ में जेका असां मेन रैली कोटड़ीअ जे ईदगाह खां निकिती आहे, जंहिंमें 100 मीटर जेको सो डिघो साओ झंडो जेको खयो पियो अचनि पिया हुते। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन हवाले सां कोटड़ीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें लेबर स्क्वायर आहे, साइड जो इलाइक़ो आहे, ख़ुदा जी बस्ती आहे, बबर स्टॉप आहे, बिहार कॉलोनी आहे, ख़ुर्शीद चौक खां जेके आहिनि से माण्हू जेके आहिनि उहे मोटर साइकिलनि ते गाॾियुनि ते जेको सो वॾी रैली आणे रहिया आहिनि। इन हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त रैलियुनि जी सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। उन में पुलिस ऐं रेंजर्स जा जवान जेके आहिनि सिक्योरिटी संभाले रहिया आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके मेन जे चौकनि ते जेके पहुचनि थियूं रैलियूं दरगाहनि ते या ॿियनि हंधनि ते, उते जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नात मुबारक ऐं दुरूद ऐं सलाम ऐं या रसूल अल्लाह जूं सदाऊं बुलंद करे रहिया आहिनि। जी।